एक ताजर वियो शहर ऐं ॾिठईं त हिकु फ़क़ीर पिनी रहिया आहे, बिल्कुलु इन जा हथ पेर सही आहिनि, पोइ बि पिनी रहियो आहे। त उनजे भरिसां वियो ऐं चयईं त तुंहिंजा बिल्कुलु हथ पेर सही आहिनि, तूं छो थो पिनी? पिनण फ़क़ीर चयईं त मूं वटि कमुकार न आहे, मां बेरोज़गार आहियां, उनजे करे मजबूरन मां पिना थो। उन ताजर चयसि, अगरि मां तोखे कमु ॾियां त तूं कंदे? उहो फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो, चए कमु ॾींदे त मां ज़रूरु कंदुसि। चए हिकु गुदाम तोखे ॾियां थो ऐं उनमें तूं हिसेदार आहीं, इन गुदाम खे वञी संभाल तूं, ऐं जेको फ़ाइदो थींदो इन जो हिसेदार तूं आहीं। फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त भला हिसो मुंहिंजो घणो आहे, 20% आहे या 10% आहे? ताजर खिली ॾिनई ऐं चयईं त 10% 20% न, सिर्फ़ु मूंखे इन गुदाम मां 10% मूंखे ॾिजां, बाक़ी तुंहिंजो आहे। फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो ऐं बादशाह जे ताजर जे पेरे पियो ऐं दुआ कईंसि, महिरबानी लख कुर्ब तुंहिंजा, एतिरा तो थोरा करे छॾी। त ईअं महीनो गुज़री वियो ऐं महीने खां पोइ ताजर आयो इन फ़क़ीर वटि। चयईं त हाणे महीनो पूरो थियो आहे, हिसाब कर ऐं 10% जेको मुंहिंजो ॾे न। हुनखे लालच थी वियो दिलि में, चयईं त कमाया मां ऐं महिनत मां कयां, हर शइ मां कयां, 10% हिनखे छाजो ॾियां? फ़क़ीर चयईं त हिन महीने हिसाब नथा कयूं, मथे महीने हिसाब कंदासीं। ताजर खिली ॾिनो, चई मूंखे ख़बर हो तूं ईअं ई चवंदे। हीउ ताजर ऐं फ़क़ीर जो कहाणी न आहे। रब पाक असांखे करोड़े रुपया, अरबे रुपया ॾींदो आहे, असां सिर्फ़ु 2.5% ज़कात, फितरो, ख़ैरात ॾेई नथा सघूं। लख मां सिर्फ़ु 2.5 ॾियो न, हक़ीक़त असांजा अञा पैसा ॿीणा थी वञनि। असां इन फ़क़ीर वांगुरु साॻे लालच में अची करे अलाह खे विसारे वेही रहंदा आहियूं।